अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था घारे खां। असिस्टेंट कमिश्नर मीरपुर साकरो एट घारो जी ऑफिस सेक्रेटरी इस्माइल जतोई जी अॻवानी में AC ऑफिस खां प्रेस क्लब घारो ताईं कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती जे हवाले सां रैली कढी वई, जंहिंमें गवर्नमेंट बॉयज़ हाई सेकेंडरी स्कूल घारो, इज़ी टेक्नोलॉजी, अल आसिफ स्कूल घारो जे उस्तादनि, शागिर्दनि, मौजूद शहरियुनि, सिविल सोसाइटी जे अॻवाननि, सहाफ़ियुनि वले अंग में शिरकत कई। रैलीअ में शरीक माण्हुनि जी कश्मीर जा झंडा, बैनर खयल हुआ ऐं उहे पाकिस्तान ज़िंदाबाद, कश्मीर बचंदो पाकिस्तान जा नारा हणी रहिया हुआ। रैलीअ में शहर जो गश्त कंदे प्रेस क्लब घारो पहुती, जिते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त जेको ॾींहुं भारत जी फ़िरौनी ताक़त ज़रिए कश्मीर जे हक़ खसण जो आहे, कश्मीर जी सरज़मीन ते कब्ज़ो करे बेगुनाह कश्मीरियुनि सां ज़ुल्म बर्बादत शुरू कई, जेका अॼु ताईं जारी आहे। अॻवाननि भारत पारां सालनि खां जारी जारियत जी मज़म्मत कंदे चयो त कश्मीर पाकिस्तान जी शइ रग आहे। कैमरा टीम सां गॾु हक़ नवाज़ चांडियो, TN न्यूज़, घारो, ठट्टा, सिंध।